दादू प्यारो स्टेशन के रहवासी मंसूर रोंजो ते शाहनवाज मल्लाह पारां बेबुनियाद इल्ज़ाम हणी कूड़ी एनसी दाख़िल कराइण खिलाफ़ मंसूर ऐं पाड़े वारनि जो चवणु आहे त इतवार ॾींहुं इल्ज़ाम लॻाईंदड़ शाहनवाज मल्लाह असांजी जाइ में मसवाड़ ते रहंदड़ मसवाड़नि जे घर में दाख़िल थी उते वेठल औरतुनि सां बदतमीज़ी ऐं गार गंद कई, जंहिं ते औरतुनि दावो कयूं त मुंहिंजो दर्दको दुकान आहे ऐं मां पंहिंजो दर्दको दुकान छॾे औरतुनि जी आवाज़ ते घर अंदरि दाख़िल थियुसि ऐं शाहनवाज मल्लाह खे अॻिते अचण खां मना कयमि, जंहिं ते शाहनवाज मल्लाह मूं ते कूड़ो इल्ज़ाम हणी मूं ते एनसी कटराई आहे जेका कूड़ ते ॿधल आहे। होॾां घर में रहंदड़ औरतुनि पिणु मंसूर रोंजो जी ॾिनल बयान जी तस्दीक कंदे ॿुधायो त अदा कल जो शाहनवाज बयान ॾिनो आहे सुबुह कल अॼु 10 बजे बयान ॾिनो आहे, इहो हुन ग़लति ॾिनो आहे, इहो कूड़ो ॾिनो आहे। कल ईद जो ॾींहुं हो असां पाण मुनीअ जे ॻोठ वियासीं पंहिंजे माइटनि मिटनि ॾे, ओॾो थी मोटियासीं, मोटी असां आयासीं, असांखे स्टाफ ते रक्शे वारे सां ॼाण सुञाण इहो चढ़ी हुन सां आयो, दर ते आयो, दर खां हे लही असांजे पोयूं हलियो आयो आहे। वधीक असां हिनखे इज़त सां चांहि पाणी जेके सलाह थी मूं हिन सां कई ॾिनी, पर हिन मूं सां बेअख़लाक़ी कई घणी। उथण हिननि बाह मां वरितो, मूंखे बाह मां वरितो, हिनखे मूं फशरी कई, फशरी करे मूं हिनखे चपाटू मुंहुं हयूं आहिनि, खणी हिनखे धिका थियला ॾेई मूं घर खां कढी हिन सां फशरी कई आहे। उन करे मूं मंसूर खे सॾु मूं कयो आहे, मंसूर पंहिंजी जॻह ते रहंदो आहे। हाणे उनखे सॾु करे मूं हुनखे चयो मुंहिंजो बाबा हे नाफ़रमानी थो करे, मुंहिंजे घर आयो आहे, मुंहिंजो घरवारो बि घर कोन्हे को। पोइ उन खां वराए मंसूर हिनखे चयो बाबा जॾहिं मर्द माण्हू हुनजे घर कोन्हे, माई झले थी त तूं हुननि जे घर छो आयो, तोखे झलियल बि आहे, हुननि जो 3 सालनि खां वठी वञी हिन सां फशरी आहे। हाणे उन खां पोइ हुन सां विढ़ियो आहे या न विढ़ियो आहे, हिन वञी इहो ग़लति पूरो बयान ॾिनो आहे। हिननि वधीक चयो त मंसूर रोंजो बेकसूर आहे, संदसि ख़िलाफ़ दाख़िल एनसी कूड़ी आहे। मंसूर रोंजो आईजी सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादूअ खां मुतालबो कयो आहे त मां बेगुनाह आहियां, मूं सां इंसाफ़ कयो वञे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन तंवर, निदायत सिंध, दादू।